करबला के वाक़े में हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ु, अज़म ऐं इस्तिक़ामत जो सबक़ हासिल थींदो। करबला इस्लामी तारीख़ जो उहो अज़ीम सच आहे जिनखे नज़रअंदाज करे न त ईमान मुकमल थिए थो न इस्लाम जो फ़लसफ़ो सम्झो थो सघे। करबला इश्क़ ऐं वफ़ा सूर्याई सचाई जो हक़ीक़ी दास्तान आहे। करबला दरसे सब्र और रज़ा आहे। करबला जो दर्स आलम इंसानियत लाइ बेमिसाल आहे। उहो ई सबबु आहे करबला जे वाक़े खां पोइ अॼु ताईं हज़ारे लेखक नदीबन कलमकारनि पंहिंजे वसार ॼाण ऐं इताई इश्क़ जो ॼाण बाबति पियो लिखियो आहे। पर असां बि माना साईं जो चए थो ग़ालिब त असां बि उन जेको अहले मुस्तफ़ा जे जेको आहे सो ग़ुलामी खे क़बूल कंदे उन्हनि जे जेको आहे सो पैगाम खे अॻिते पहुचाइण लाइ कुझु कलमी कावश कई आहे। हाणे उहो त तमामु घणो मवादु आहे, पर हिन मां हिकु ॿ शयूं जेके साईं जे किताब मां, छाकाणि करबला जो दास्तान सॼो दर्द आहे, जेसिताईं करबला खे बि न सम्झी सघंदासीं इस्लाम खे बि न सम्झी सघंदासीं। त मक़ाम हुसैन जे बारे में साईं चए थो त इन में को बि शक कोन्हे त जेकॾहिं कंहिंखे जमाल किबरियाईअ जो, ख़ुदा जे जमाल जो मुशाहिदो करणो हुजे, जमाल किबरिया जो मुशाहिदो करणो हुजे त आइन आहे जमाल मुस्तफ़ा में करे। ख़ुदावंद ताला जा अक्स जमील मोहम्मद मुस्तफ़ा आहिनि ऐं ताजदार मदीना जा अक्स मुनवर ऐं पतवा तहसीन फ़ातिमा जा लाल जनाब हुसैन आहिनि। ज़ात व सिफ़ात ख़ुदावंद जा मज़हर उत्तम मुस्तफ़ा आहिनि, मुस्तफ़ा जा मज़हर उत्तम हुसैन आहिनि। ज़हूर रबूबियत ख़ुदा ताला जी इलत ग़ाइबाना जनाब आमना जा लाल आहिनि त अलाह ताला जी महबूद यकता हुजण जी गवाही मक्का जे घटनि में पथर जले नाने बुज़ुर्ग में ऐं उन जे नबूअत जी गवाही गले ते खंजर हलाइनि पंहिंजी शहादत सां ॾोठे हुसैन करबला में। हज़रत इमाम हुसैन जी शहादत खे सॼी शहादत जो कमाल ऐं हज़रत इमाम हुसैन जी शहादत खे जहिड़ी शहादत जो कमाल आहे। उहे ॿई शहादतूं नवासनि जे तरफ़ां असुल में इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शहादत मतिलबु नबी जी शहादत हुई। हुसैन हसन जी जेका शहादत आहे उहा नबी जी शहादत आहे। उहे सबबु आहे जो हज़ूर फरमाईंदा त हुसैन बिनी माना मिनल हुसैन अहबुल्लाह मिन अहब हुसैन, यानी जे हुसैन मूं मंझि आहे मां हुसैन मंझि आहियां। अलाह ताला उन शख़्स सां मोहबत रखे थो जेको हुसैन सां मोहबत रखे थो। यादि रहे यज़ीद पलीद हुसैन अलैहिस्सलाम सां लड़ाई न कई बल्कि मुस्तफ़ा सां जंग कई। यज़ीद जी जेका जंग हुई त हुसैन सां नहीं पर मुस्तफ़ा सां कई। हुसैन ते हलण वारियूं तलवारूं यकीन ॼाणो त रसूल ख़ुदा ते हली रहियूं। यज़ीद पलीद इब्न ज़ियाद खे इमाम हुसैन न बल्कि मुस्तफ़ा जी गिरफ़्तारी जो परवानो लिखी मोकिलियो। शिमर मलोन जी तलवार हुसैन जी गर्दन ते न बल्कि मुस्तफ़ा जी गर्दन ते हली रही। हुसैन सां जंग हक़ीक़त में मुस्तफ़ा सां जंग हुई। मुस्तफ़ा सां जंग करणु ख़ुदा जी ज़ात सां जंग करणु। सलात पढ़ो करबला जो दास्तान आहे। हीअ कंहिं दास्तान गो जो तस्वर या कंहिं अफ़साना निगार जो तख़यल न आहे। हीअ कंहिं दास्तान गो जो तस्वर या कंहिं अफ़साना निगार जो तख़यल न आहे, बल्कि हीअ ख़ुदि इमामुल अंबिया सैदुल मुरसलीन फ़ख़्रुल आलमीन वल आख़िरीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज़ मुबारक त आहिनि। जंहिं हुसैन सां बुग़्ज़ रखियो उन मूं सां बुग़्ज़ रखियो। रसूल पाक जो फ़रमान आहे त जंहिं हुसैन सां बुग़्ज़ रखियो उन मूं सां बुग़्ज़ रखियो। जंहिं मूं सां बुग़्ज़ रखियो उन गोया ख़ुदा सां बुग़्ज़ रखियो ऐं जंहिं ख़ुदा सां बुग़्ज़ रखियो उन जी जाइ जहन्नम आहे। इहा हदीस मुबारक आहे।